सालन में ये मदरसे में आयो, के मदरसे में आयो, चौथे मदरसे में आयो, सभिनी हाँ त कई पढ़ाइण जी, पर इहो मुआइदो न पिया कनि त हफ़्ते में असां तोखे क़ुरान जो हाफ़िज़ बणाईंदासीं। मुंहिंजा प्यारा दोस्तो, हाणे मदरसा ॻोल्हीजे उस्ताद ॻोल्हीजे हिनखे हफ़्तो गुज़री वियो, ख़मीस वारो ॾींहुं आयो, अॻे जुमे जी छुटी हूंदी हुई, शादी जी तारीख़ जुमे वारी रखबी हुई, जुमे जी रात रखंदा हुआ। मुंहिंजा दोस्तो ख़मीस वारो ॾींहुं अची वियो, हाणे अची परेशान छो त आख़िरी ॾींहुं आहे, छो कुझु कोन को रिश्तो हलियो वेंदो। उन पंहिंजी सौट सां ॾाढी मोहबत कंदो हो, होटल ते वेठो रोए, चांहि घुरियाई सभु थधी थी वई, रोए पियो, चवे पियो मुंहिंजी दर्दी दिल रो न घणो, जो अचे नी नथो टप मां छा कयां, कही का सदकांग या पामकम, जो पुज नी नथा टप मां छा कयां, तो पाण वञी दिल फासाई, कुर्बन में तुही वई पास आई, रुआ थो थोरो या घणो, जो बुध नी नथो टप मां छा कयां, बेवस त उठनि ॿार छॾिया, असां यार जे वस इख़्तियार छॾिया, बेवस त उठनि ॿार छॾिया, असां यार जे वस इख़्तियार छॾिया, घरंदो थो वञी कंहिंजी गणचन में, अॼु मुर कनी नथो टप मां छा कयां, रोए वेठो। हिकिड़ो दुर्वेश आयो, चवण लॻो अदा बुख लॻी आहे त मां मानी खारायां, भाड़ो किरायो कोन्हे त मदद कयां, बीमार आई डॉक्टर ॾे वठी हलऊं, छो थो रुवी, चवण लॻो केनो हाल सुणावां, दिलदार कोई मेहरम राज नहीं मिलदा, कोई मेहरम राज नहीं मिलदा। या हाजी गुलाम नबी मैसर रहमतुल्लाह अलैह फरमायो, कुर्ब में जो कैद छो, सोला दवाला चारवा, कुर्ब में जो कैद छो, सोला दवाला चारवा, बिरह जी बीमारी वारन, बिरह जी बीमारी वारन जी दवा दीदार, कुर्ब में जो कैद छो, सोला दवाला चारवा, जन खे फिराक जन खे छा कजूं, फीणा फकियूं, जन खे फिराक जन खे छा कजूं, फीणा फकियूं, जीअं विछोड़ो तीअं वधे, जीअं विछोड़ो तीअं वधे, इश्क जो आज़ार आ, कुर्ब में जो कैद छो, सुला दवाला चारवा, दरी दिल दर्द वेदा चऊं भला कीअं चाक छे, दरी दिल दर्द वेदा
वठजन सिर ॾयूं पिया सूर वठजन हे इश्क जो वापारो आहे हे इश्क जो वापारो आहे रब में जो कैद थियो सोला दवा अल्लाह जे बानी फरमायो अदा आखिर मकसद बुधा अर्ज कर लगो सुनो मकसद में कोने को मां पंहिंजे सौत ते आशिक़ आहियां मोहब्बत थो कयां ग़लत मोहब्बत कान्हे का मां उन सां पढ़णु करणु थो चाहियां शादी करणु थो चाहियां थी पोइ भला छा ॻाल्हि आहे चवणु लॻो उहा हाफ़िज़ानी आहे क़ुर जी मां नाज़रा बि पढ़ियल कोन आहियां उन न्याणी शर्त विधो आहे त जे हाफ़िज़ थी अचे त मां शादी कंदुसि पर मूंखे टाइम हफ़्ते जो मिलियल आहे हाणे हफ़्ते में मूंखे को बि क़ुर यादि कराइण जे लाइ तयारु कोन्हे को हाफ़िज़ बनाइण जे लाइ तयारु कोन्हे अदा हफ़्तो मदरसा ॻोल्हींदे गुज़री विया हाणे बाक़ी अॼोकी राति बती आहे सुभाणे जुमे जो ॾियारो आहे वञी जवाबु ॾियणो आहे इन जे करे मायूस आहियां वेठो रोआं हाणे मां छा कयां उहो अल्लाह जो बानू चवणु लॻो बस मां थो ॾियां नालो मुंहिंजो न खणजां वञ हज़रत सैयदी क़िबला पीर साईं पीर मोहम्मद रोशन राशिद रोज़े थोड़ी रहमतुल्लाह अलैहि जी दरबार में वञी कदमनि में किरी अर्ज़ कर अल्लाह जे बाने खे सोना मूंखे हाफ़िज़ क़ुरान बना हाणे साईं मौलाना मोहम्मद असलम खां ॻाल्हि चढ़ियल आहे मोहम्मद आलम खां ॻाल्हि चढ़ियल आहे हे आलमनि खां ॻाल्हि चढ़ियल आहे हाणे वञ अल्लाह वारे जे दर ते उन दर ते वञ जंहिंजे लाइ भिटाईंदो फरमाया त क़दर वारा क़दर कन कलम जन जे हथ में अंग मटाए अॻियां वरी वारे ॿिया लिखनि पनू सो पाड़ीन जिनमें मिलण मोहम्मद जो उन अल्लाह वारे वटि वञ या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह वकूनू सादिकीन जन सचन जे दर जो खुदा पाक ॾस ॾिनो आहे उन जे दर ते वञ इन्नल्लाह माअल मुत्तक़ीन जिन सां रब गॾु रहे थो इन्न रहमतल्लाह करीबुम मिनल मुहसिनीन जिन सां अल्लाह जी रहमत गॾु आहे नहनो अक़रब कंदा सोना सादे वेड़े आया हब्लुल वरीद दी सेज विछा के सदे अंदर डेरा लाया वफी अनफुसिकुम दी शमअ जला के साडा लूलुआ चमकाया आदम यार बसे विच घर दे असाई में शोर मचाया सुभान अल्लाह सुभान बिटाई साहब जो फरमाते बनी छो वणकार अदा हित न गोरी हो तखे लिको कौन लतीफ जे पारो चो दे पार तुनाहे नेण निहार त तुम भी तेरो दोस्त जो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अदा अल्लाह वारे जे दर ते वञ तीसरी पोइ कॾहिं साईं न मञो पोइ दुर्वेश समझाए मोकिलियो जे साईं न मञे त पोइ चइजां त क़िबला सॼे क़ुर में अव्हां जो शान ख़ुदा बयान पाण फरमायो आहे पोइ चइजां त मां हिकिड़े मौलवी जी तक़रीर ॿुधी आहे त हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जो सौठु आसिफ बिन बरखिया अल्लाह जे नबीअ जे चवण ते सवन महीननि तां बिल्कीस जो तख़्त उॾारे खणी आयो मां अहिड़ो त शब्द कोन विधो आहे हे अलमारियूं भरियूं पियूं आहिनि क़ुर जूं हिकिड़ो क़ुर खणी सीने में पलटाए
किथे सुलेमान जो वजीर अवां मुझे मदीने वारे मीर जा औलियाए कामिलीन आयो जिनजे ला अल्लाह जे हबीब काबे खे फरमायो काबा तुझी इज्जत अजमत खे मां मुस्तफा जो सलाम आ मगर हिकड़ी गाल बुध काबा क़यामत जी ॾियारे ऐं अल्लाह जी बारगाह में मुझी उम्मत जो मोमिन वली तो खां त खुदा वटि शान में मथे आ पर अल्लाह जे अर्श अज़ीम खां भी मथे आहे सुभान अल्लाह मिठाई साहब इन्हनि जे लाइ फरमायो आहे मूना तूर सीना सदा सनासिन सजदे में सैयद ते गोदा गोदड़ियन युखरिजुहुम मिन ज़ुलमात इलन नूर अहड़ी पर परन फखर मूसा सैका जोगी जंग जलन माज़ागल बसर वमा तगा अहड़ी रवश रवन भी यमशी भी अंतको अहड़ी चाल चलन पोइ सैयद ते संदन अदा कल पुछी थो कहड़ी नसर नहीं हे उठो ऐं पीसे रोज़ धनी बादशाह रहमतुल्लाह जे दरबार में कदमन में किरी गई साईं फरमाए फकीर साहब छा चो आ छो थो रोई अर्ज़ कई क़िबला वाइदो कर जे कम सां आयो आहियां सो कम कंदे साईं फरमाए तू बयान त कर कहिड़ो कम अल्फ खां ये ताईं सॼो वाक़ियो बयान करे वियो सोना बाक़ीअ जो की रात बची आ सुभाणी जवाब ॾियणो आ महिरबानी फरमा मुते निगाह करम फरमा मूंखे क़ुरान सीने में विझी दे हाफ़िज़ बना साईं फरमायो गाल ॿुध ॾींहं लॻंदा क़िबला ॾींहंनि खां ॻाल्हि चढ़ी वई आहे महिरबानी थिए त हाणे जो हाणे थिए साईं पीर से रोज़े दणी बादशाह रहमतुल्लाह अलैह फरमायो फकीर साहब वञी सुम्ही पो आराम कर तहज्जुद जी नमाज़ वारे टाइम ते मां बि मस शरीफ़ ईंदुसि तूं बि जाग जा पोइ तहज्जुद वारे टाइम ते कम खे ठाहींदासीं साईं तो वञी आरामी थिया पर हिन आशिक़ खे निंड अचे कॾहिं मदरसे जे कुंड खां वेठो रोए कॾहिं मुंहिंजा प्यारा दोस्त कहिड़ी जाइ वेठो रोए कॾहिं कहिड़ी जाइ वेठो रोए रोदे रोदे रात गुज़री वई साईं बादशाह रहमतुल्लाह अलैह तहज्जुद वारी टाइम ते आया सद कयाऊं ओ शादी वारो हमरा किथे आ उथारियोसि वधे त लबैक लबैक चवंदो डोड़ंदो आयो क़िबला सुतो किथे आयो नेरनि जी निंड ख़तम थियल आ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो अची साईं जी दरबार में हाज़िर थियो फरमायूं वुज़ू करे आ तहज्जुद जी नमाज़ पढ़ तहज्जुद जी नमाज़ सी हाणे हे ॿाहिरि निकिरी पियो निहारे पर फुटी वई आ ॾींहं जी रोशनी थियण वारी आ अञा ताईं त कुझु कोन थियो आहे अञा कुल अल्लाह बि यादि कान थी आहे मुंहिंजा प्यारा बांगो आयो बांग ॾिनाई अल्लाहु अकबर भांग थी वई कम न ठहियो साईं सुन्नत पढ़ी तकबीर लगी जमात जी फरमायो केड़ा हाफ़िज़ थियण वारो जी मुझा साईं मां साईं फरमायो आलिम थींदे हाफ़िज़ जिसे आलिम मां पाण कुझु न ॼाणो हाफ़िज़ हाफ़िज़ क़ुरान फरमायो हिन पासे खां थी भी हेॾां थी बीठो आहे मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो साईं नमाज़ पढ़ाए हीअं जो सलाम वारियो हीअं जो सलाम वारियो सिधे पासे जेके बि हिन पासे बीठा सभु आलिम बंदी सुभान अल्लाह सुभान अल्लाह वरी हेॾा सलाम वारायूं हेॾा जो तवज्जो फरमायूं हिन पासे जेके बि बीठा सभु उन्हीं जे सदके हाफ़िज़ क़ुरान बंदी सुभान अल्लाह सखी सुल्तान मोहम्मद बाहू रहमतुल्लाह अलैह फरमाए थो अल्फ
चुंबे दी बूटी मन मेरे विच मुर्शद लाई नफी असबात पानी मिलिया हर रगे हर जाई अंदर बूटी मुश्किल मचाया जो फलन आई कामिल मुर्शिद हजरत बाहू के बूटी लाई तंग मेरा के चश्मा होवे जिम मुर्शिद देखन जो लोलो दे मुड लख लख चश्मा हिक खोला हिक इतना डिठिया मैनू सबर न आवे होर किथे वल भजा मुर्शिद दा दीदार है बाहू मैनू लख करोड़ा भजा सुभान अल्लाह साईं जे निगाह करम सां वो हिक हाफ़िज़ न सॼी सिफ़ हाफ़िज़ इहो जेको हाफ़िज़ बणजण आयो अर्ज़ कई सोना जोगी न कंहिंजा मिट साईं घर में हाफ़िज़ नाश्तो चइजे वरी ॿिए टाइम मानी खाईंदासीं लंगर कंदासीं दोस्तो इहो बि दौर हो केॾो ज़ौक़ हो केॾो शौक़ु हो पंहिंजे बच्चनि खे क़ुर पढ़ायो ऐं जेके पढ़ाइण वारा आहिनि उन्हनि जो बि ख़्यालु मदरसा तामीर करायो इहे बच्चा तव्हांजा पढ़ी क़यामत जे ॾींहुं हिकिड़ो शख़्स अलाह जी बारगाह में ईंदो उनजे अॻियां पुठियां नेकियूं जबल अल्लाह साईं खे अर्ज़ु कंदो मौला मां त शर्मिंदो थी पियो आहियां हेॾियूं निमाज़ूं त मूं पढ़ियूं कोन हुयूं एॾा रोज़ा मूं रखिया कोन हा हे कंहिंजूं नेकियूं आहिनि अल्लाह साईं फरमाईंदो जेको बच्चो पढ़ाया हुए उन जूं दुआऊं उन तुंहिंजे लाइ दुआऊं कयूं उन्हनि दुआउनि खे मां नेकियुनि में तब्दील फरमाए छॾियो आहे दोस्तो नबी साईं फरमायो जॾहिं मां मेराज वारी राति बेहिश्त जो दौरो कयो त सॼे बेहिश्त में मूंखे ॿ आवाज़ ॿुधण में आया हिकिड़ो अल्लाह जे क़ुर जो आवाज़ हो ॿियो मुंहिंजे ग़ुलाम बिलाल हबशीअ जे हलण जो आवाज़ हो एक शख्स मौला अली साईं खे अर्ज़ कयो सोना कुरान जो को मिसाल दी असांखे समझायो फरमायो कुरान ईअं आहे जीअं पाणी आहे साईं सम्झ में ॻाल्हि न आहे फरमायो जीअं पाणी जिस्म खे धोईंदो आहे हीअ कुरान इंसान मोमिन जे अंदर खे धोईंदो आहे
किसी ॿियो मिसाल ॾियो साईं फरमायो इल्म इया क़ुरान इया ये पानी साईं अर्ज़ कयो साईं पानी जो मिसाल तव्हां ॾिनो आहे साईं फरमायो वरी ॿी तरह सम्झो जीअं पानी ज़मीन खे आबाद कंदो आहे गुल फुल गुलमो बोराईंदो आहे ईअं अल्लाह जो क़ुरान अव्हांजे दिल खे आबाद फरमाईंदो आहे अल्लाह से मदरसे खे आबाद रखे तव्हांखे आबाद रखे ऐं तव्हां जमात सां साईं सां मदद मुंहिंजो सुबुह जो ॾींहं जो प्रोग्राम आहे इंशाअल्लाह वरी फुर्सत में वांदकाई में साईं हाफ़िज़ साहब जी ड्यूटी भरींदासीं इंशाअल्लाह ताला तव्हां पंहिंजी जाइन ते वेठा हुजो जीअं अल्लाह अल्लाह